बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिन वक्त पूरी दुनिया ग्लोबल विलेज के अंदर तब्दील थी चुकी है ऐं नित नया तजर्बा थियनि पिया, नित नयूं तरक्कियूं थियनि पियूं, दुनिया ॾाढो अॻिते वधे पई। इन सॼी सूरत हाल जे अंदरि थरपारकर जा जेके माण्हू आहिनि उहो पीअण जे पाणी जे लाइ परेशान हाल आहे। 500 साल पहिरीं बि थर जा माण्हू खूहनि जे अंदरि छिके डोल जे ज़रिए, वर्त जे ज़रिए छिके पाणी कढंदा हुआ, हुन ते गुज़ारो कंदा हुआ। ऐं अॼु हिन जदीद दौर जे अंदरि बि माण्हुनि जी सूरत हाल इहा आहे त हिकिड़ो त पाणी जी सतह हेठि हली वई आहे, उनखे कढणु ॾाढो मुश्किल थी वियो आहे। ऐं ॿियो इहो त पाणी मुयसरु कोन्हे थरपारकर जे माण्हुनि जे लाइ। आबादी वधी वई आहे हली, ऐं खूहनि जे अंदरियां पाणी कढण जे लाइ घटि में घटि हिकिड़ी फैमिली, हिकिड़े घर जा 2-3 माण्हू हुजनि जॾहिं उहो पाणी कढी सघनि। असां चाहियूं था, थरपारकर जे माण्हुनि जो हिकिड़ो बुनियादी मसइलो आहे, पाणी हिकिड़ो जीअंदान आहे। पाणी खां सवाइ न सिर्फ़ु इंसान लेकिन जानवर, पखी पखण बि ज़िंदा नथा रही सघनि। उन जे करे असांजो बुनियादी हक़ आहे त थरपारकर खे जेको कैनाल ॾिनो वञे, जंहिंजे ज़रिए माण्हू जेको आहे उतां आसानी सां पंहिंजो पाणी हासिलु करे सघनि, ऐं इहो असांजो जमहूरी हक़ आहे।